अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भले प्रोग्राम भलारी जगह मस्जिद में अल्लाह ताला तमाम असांखे अचण जी सआदत नसीब फरमाया। बिरादर मोहतरम नज़ीर अहमद भयो अल्लाह ताला खेस नरीना औलाद सां नवाज़ो। शहन न्याणियुनि खां पोइ अल्लाह ताला खेस पुट अता कयो। अॼोको प्रोग्राम उन ख़ुशीअ जे मामले में पुट जे ॼमण जी ख़ुशी। अल्लाह वटि दुआ कयां त अल्लाह ताला इन नंढड़े खे पंहिंजे अबे अम्मा जे अखियुनि जो ठार बणाए। अल्लाह ताला खेसि वॾी उमिरि अता फरमाए, पर उहा दीनदारी वारी अल्लाह ताला खेसि आलिम ऐं क़ुरान पाक जो हाफ़िज़ बणाए। क़ुरान पाक में भी आहे, हदीस मुबारक में भी आहे, औलाद सालिह जी तलब करे। क़ुरान पाक में आहे रब हबली मिन सालिहीन, अल्लाह मूंखे हिफ़ोज़ औलाद सालिह। सिंधीअ में पाक आहे उहो सोनी घोरियो जेको कन छिने, उहा औलाद कहिड़े कम जी जेकी अबे अम्मा जी बेइज़्ज़ती जो सबबु बणे। अल्लाह अजर खां दुआ आहे अल्लाह ताला जिन खे औलाद आहे उन्हनि खे सालियो बणाए, जिन खे औलाद न आहे उन्हनि खे सालियो औलाद जो लुत्फ़ नसीब फरमाए। न्याणियूं बि अल्लाह जी रहमत आहे, वॾी ॻाल्हि। किताब जे अंदरि ईंदो आहे त जंहिंखे अल्लाह ताला न्याणी ॾिनी, अजीब ॻाल्हि, ॿ औरतूं आहिनि, ॿई औरतूं नेक सालिह, ॿई परहेज़गार, माना नेक सालिह फर्माबरदार। ॿिन्ही खे औलाद ॾिनी, भला ॿिन्ही मां भली कहिड़ी? पोइ किन बुज़ुर्गनि लिखियो आहे भली औरत उहा जंहिंखे पहिरियों ॿार न्याणीअ जो ॾिनो। छो? अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे त यहब लिमन यशाउ इनासा, मां अल्लाह जंहिंखे चाहियां तोहफ़ो ॾियां, हिबो ॾियां, न्याणियुनि माना हिक खां वधीक अञा वधीक तोहफ़ो, छो त जमो जो लफ़्ज़ आयो। लिखो त वधीक भली भाई उहा जंहिंखे पहिरियों ॿार न्याणीअ जो ॾिनो। छो त क़ुरान पहिरीं ॻाल्हि कई आहे त मां अल्लाह जंहिंखे चाहियां तोहफ़ो ॾियां औलाद मां न्याणियुनि जो, जेके न्याणियूं जमो घटि में घटि टिनि ते ॻाल्हाई वेंदी आहे। अरबी सिंधीअ में सीगा ॿ, अरबीअ में 3 सीगा, हिकिड़ो वाहिद, हिकिड़ो तस्नीम, टियों जमो। वाहिद माना हिकु, तस्नीम माना 2 ऐं जमो माना घटि में घटि। अल्लाह ताला हिते जमो करायो त माना जंहिं औरत खे 3 न्याणियूं ॼमी पयूं साध आहे, इहा वरी औरत अञा वधीक भाॻनि वारी आहे। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, न्याणी अल्लाह जे तरफ़ रहमत थी आहे। थोरो तवजो कयो बाबा, छॾियो नंढनि खे छॾियो। न्याणी जंहिंखे ॼाई उन न्याणीअ जो नालो चङो रखियो, उनजी तरबियत चङी कई। न्याणी जॾहिं सने बुलूगत ते पहुती, कंहिं चङी घराणे में उनजो रिश्तो कई। इन एवज़ अल्लाह ताला अबे अम्मा खे जन्नत ॾिनी। इन न्याणी छो जो ये चवंदा त न्याणी पंहिंजी न आहे, न्याणी पराए घर जी मालक आहे। कुझु ॾींहं अल्लाह ताला ॾिनी, वरी अल्लाह ताला ॾिनो नथो त बाने खे ॾिनी अथमि, छा थो करे? बाने पंहिंजे दिलि सां ख़िदमत कई, जहिड़ो हार हुयुसि, वरी चङे घराणे में परणाए ॾिनई। ॼण त हिन ॾे आई, हिन घड़ीअ सवा जे लाइ वरी वञी ॿिए घर खे वसाई। इहा आहे न्याणी। इन जे एवज़ में अल्लाह ताला अबे अम्मा खे जन्नत ॾिनी। हीअ न्याणी जो मसइलो। तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे त बदबख्त उहो इंसानु आहे जेको औरत पंहिंजे ज़ाल खे मुंहं ते चंबो थो। हे चेरो आहे, थकु जे करे कॾहिं कावड़ में अचे, इजाज़त थोरी आहे, घणी न। क़त्ल करण जी त कंहिं बि सूरत में इजाज़त कोन्हे त ज़ाल खे को मुड़ुस क़त्ल करे, क़तन कोन्हे।
पर ईअं बि आहे त जेकॾहिं थोरी तकी ग़लती थिए थी, थोरी तकी घर में हो थिए थी, त पोइ बि हे जेको चहिरो अलाह ताला न्याणी खे ॾिनो आहे, इन ते कॾहिं बि घबराइण जी इजाज़त आहे। छो त इहा शइ तव्हांजी असांजी न आहे, इहा कुदरत जी आहे। जीअं क़ुरान पाक में आहे, अलाह सां फरमाए त अनल मसाजिद लिल्लाह, इहे मस्जिदूं अलाह जो, निज पिज अलाह जो। ईअं इहो ॿारहे जूं औरत, ख़ुसूसन औरत, इहा निज पिज अलाह जो आहे। मुड़ुसु मरी पियो जवानी में, घड़ी सवाइ हिन जे हवाले थी, जवानी में मरी पियो मुड़ुसु, हाणे इन मुड़ुस जी न आहे वरी जाॾे निकाह कई, माना त हिन जो हुन में निकिरी डायरेक्ट अहिड़े नमूने। पर न्याणी तमामु वॾी शइ आहे। अलाह जो दुआ थो कयां त अलाह ताला न्याणियुनि खे बि हया करे, अबे अम्मा जी इज़त। कॾहिं कॾहिं असांजी औरतूं फोन बि कंदियूं आहिनि त साईं असांजा अबो अम्मा असांजे तबियत जे मुआफ़िक़ नथा। मां हुनखे चवंदा पुटु तव्हांजी तबियत कहिड़ी आहे, तव्हांखे मोबाइल मिली आहे, टच मोबाइल आहे, तंहिंजे करे तव्हां फ़ोननि ते थियूं ॻाल्हियूं कयो, पोइ थियूं चओ त असांखे फलाणो ॿारु फलाणो छोकिरो पसंदि आहे, अबो अम्मा सां राज़ी नथो थिए। इहा त तव्हांजी बदबख़्ती आहे। कल्ह तव्हां ॼायूं हुयो, अबे अम्मा तव्हांखे अखियुनि ते रखियो, अबे अम्मा तव्हांजी परवरिश कई, अॼु उहो अबो अम्मा तव्हांजो दुश्मन आहे, जो उन्हनि जी इज़त जो ख़्यालु नथो थिए। पर खोड़ अहिड़ा वाक़िया चवंदा साईं तव्हां असांखे थोरनि लफ़्ज़नि में घणो सम्झायो, अलाह ताला तव्हांखे जज़ा ख़ैर अता फ़रमाए। पर ही मोबाइल सिस्टम अॼोके दौर में बसि अलाह बाद फ़रमाए। मां त ॾाढो अजब थो कयां त असां जीअर आहियूं ऐं असांजे जीअरे में अहिड़ियूं ॻाल्हियूं अची वियूं आहिनि जेके असांखे इस्लाम इजाज़त नथी। अहिड़ा मामलात असांजे ॾाढो हली पिया आहिनि, पर असां करे कुझु नथा सघूं। अलाह जो दुआ थो कयां अलाह ताला असांजे ईमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। हे जेके मोबाइल अॼुकल्ह टच मोबाइल ॼण त इहा कढी दीनदारनि जे लाइ रही आहे, त दीनदारनि खे तबाह कीअं कजे। अब दीनदार पंहिंजे घर में टेलीविज़न न रखी सघंदो, दीनदार पंहिंजे घर में डिश न रखंदो। दीनदारनि जे लाइ हे मसइलो थियो त सॼो क़ुरान पाक हिन में आहे, सॼा दुनिया जा तफ़सीर हिन में, सॼे दुनिया जो जेको तव्हां जेके चवंदा हो दर्से निज़ामी आलम पंहिंजे मदरसे में पढ़ंदा सभु हिन में मौजूदु आहे। इहो पासो ॾेई करे जेको तबाही हिननि रखी आहे, इन जे अंदरि अलाह दुआ थो कयां अलाह ताला इन जे शर खां मुस्लमान उम्मत खे महफ़ूज़ ॾाढो बंदि अची वियो आहे। पोइ बि जेकॾहिं अहिड़े दौर में अलाह ताला कंहिं ॿारनि खे तौफ़ीक़ ॾिए थो, पोइ बि 5 वक़्त जेके निमाज़ नसीब थी थिए, इहो माण्हू अॼोके वक़्त में मामूली न थियो। इहो अॼोके वक़्त में मामूली न आहे। जंहिंजे चहिरे ते रसूलुल्लाह जी सुन्नत ॾाढी आहे, जंहिंखे 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां नसीब थिए थी, अॼोके वक़्त में इहो बुज़ुर्ग थियो, इहो मामूली न आहे। थोरियूं तकियूं ग़लतियूं, इंसानु मिटीअ में ठहियो आहे, मिटीअ मां ई ठहियो आहे। कुल्लुकुम ख़ता, सभु जो सभु तव्हां गुनाहगार आहियो। ख़ैरुल ख़ताईन तवाब, तॾहिं त जंहिं भलो गुनाहगार उहो जेको अलाह जे दर ते तौबा करे। मां छो त गुनाह इंसान खे थींदा, कंहिंखे अखि ॾिनी अथई तॾहिं अखि ग़लति बि वेंदी, ज़ुबान ॾिनी अथई तॾहिं ग़लति ॿोले वठंदो। पर इन्हनि जे हिफ़ाज़त जो कोशिशि हिफ़ाज़त जी करे, पर जेकॾहिं थी पियो त रब फरमायो त फौरन मूॾे तवजो कर। पोइ पाण फरमायो त अतार मिन ज़ंबे कमल्ला ज़ंबल गुनाह खां तौबा कंदड़ ईअं आहे ॼण गुनाह कयो ई कोन्हे, ॼण त गुनाह कयो ई कोन्हे। पर उहा तौबा जी तौफ़ीक़ बि थिए नी। हाणे जो असां हिन खे गुनाह ई न सम्झंदा तौबा कंदासीं, असांजो मोबाइल खे गुनाह ई न सम्झूं तौबा कंदासीं, तलाक पोइ हिन में किन पियो आहे जेको असां ॾिसी वेठासीं बसि इहो असांखे माफ़ु कर, कोन कंदासीं। तॾहिं कयूं जॾहिं गुनाह सम्झूं। बहरहाल पोइ बि कंहिंखे नमाज़ नसीब आहे, कंहिंखे मस्जिद जो दर नसीब आहे, इहो माण्हू ख़ुशकिस्मत आहे। अॼोके दौर में मूंखे त हाणे दोस्तनि ॾेखारियो मक्कतुल मुकरम मदीनतुल मुनव्वर सऊदी अरब जो बादशाह साहब, उन जेके मामलात हलाया आहिनि, अलाह उनखे राहे रास्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॾाढो ईज़ाईंदड़ ॻाल्हियूं आहिनि मके पाक ऐं मदीनतुल मुनव्वर। मुस्लमान काबो सभिनी मुस्लमाननि जो आहे, इमामुल अंबिया सभिनी कलमे पढ़ंदड़नि जो आहे, पर इहे ॿई शहर मक्कतुल मुकरम ऐं मदीनतुल मुनव्वर इहे सऊदी हुकूमत जे ज़ेरे असर आहे। पर अॼुकल्ह जेको उतां जा माहौल बिगड़ंदा था वञनि, अलाह ताला अमानत घुरे। अल्लाह दुआ आहे त अल्लाह ताला हरमैन शरीफ़नि जी बि हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह ताला तव्हां ऐं असांजी ईमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। बिरादर भाउ नज़ीर अहमद खे अल्लाह ताला 6 नियाणियुनि खां पोइ पुटु ॾिनो, उन ख़ुशीअ में जेको प्रोग्राम आहे
अल्लाह दुआ तो कयां अल्लाह ताला सभिनी खे अहिड़ियूं ख़ुशियूं नसीब फरमाए, सभिनी खे वरी सुठनि प्रोग्राम करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। बहरहाल शुरुआत मां कयां थो अल्लाह बाज़ार जे नाले सां। दोस्तनि हिक में कुझु मुख़्तलिफ़ फरमाइशूं बि कयूं, पर वरी मालिक जी फरमाइश कुझु अहम हूंदी आहे। सिंधीअ में पढ़ो आहे पाक पर जंहिंजो खाइजे ॻाइजे। पुराणे वक़्त में क़ौमी इत्तेहाद जो दौर, क़ौमी इत्तेहाद पहिरियों त हुयो इलेक्शन थी 70 वारी, उन में जमियत उलमा इस्लाम जो इंतिखाबी निशान खजी, तॾहिं असां शेर कयो खजीअ जो वण अदा मोमिन जमियत जी निशानी। दुनिया में दोस्त इन वण जे ॿियो वण को निशानी छो के रखियो ऐं खोलियो रोज़ो रसूलुल्लाह हुजूरनि सां मके जे शहर जे अंदरि इहो मेवो ऐं मान इन वण जो वटि ॿियो कोन्हे। के नबीअ ख़ुतबे अंदरि जॾहिं छॾी हुई टेक इन वण जी, रुनो हो ज़ारो वण सहाबा जी ज़ुबानी ते। इहो खजीअ जो वण हो 70 वारी इलेक्शन। अॻिते हली वरी क़ौमी इत्तेहाद ठहियो, उन में वरी इंतिखाबी निशान मिलियो हर ट्रैक्टर वारो रांधनि वारो गोबे वारो। हाँ सखर में हज़रत साईं अब्दुल्ला दरख़्वास्ती रहमतुल्लाह, अल्लाह ताला हुनजी क़बर जे मथां करोड़ा रहम जमीन नाज़िल फरमाए। उहे बि आयल हुया स्टेज ते, जलसो हो वॾो। पोइ मूंखे उते जॾहिं महिल मौक़ो मिलियो त मां इहो हर वारो शेर पढ़ियो। हुन में छा हो त क़दुरु करियो अदाहारी ठपो हर ते हयूं वञो। पोइ उन्हनि वारे दोस्त हिकिड़ो वॾो टीन जो हर ठाहियो, बिल्कुलु उहो कुड़ ऐं सॼी छा चवंदा हुआ हाणे विसरी विया नाला, हा हर उहो हर ठहियलु हो टीन जो। पोइ जॾहिं महिल मां चवां पियो क़दुरु करियो अदाहारी ठपो हर ते हयूं वञो, त उहो ॼणा मथे पिया हर खे खणनि, सॼे मजमे जा वॾो ठहियलु। उन में हिकिड़ो मिसरो त जंहिंजो खाइनि तंहिंजो ॻाइनि इहे थी मुड़ुस गैरत सां, जंहिंजो खाइनि तंहिंजो ॻाइनि इहे थी मुड़ुस गैरत सां, ऐं कमु निकितो रखणु विसरियो न अहिड़ी पग ॿधी वञिजो। क़दुरु करियो अदाहारी ठपो हर ते हयूं वञिजो। सिंधीअ में पाक बि साईं अब्दुल्ला शराब हिकिड़ो शेर ठाहे ॾिनो, जंहिंजो खाऊं तंहिंजो ॻायूं इहा गैरत ईमान आहे हिकिड़ो खायूं हिकिड़ो इहा गैरत ईमान। हाणे अॼु दर्दीअ मां ॾींदो में जंहिंजो खाऊं हाँ भाऊ नज़ीर अहमद जो, उन में मूंखे काफ़ी शेर ॾिना आहिनि। कोशिशि इहा थो कयां त उहो बि राज़ी थिए, अलाह जो रसूल बि राज़ी थिए, ॻाल्हियूं दीन इस्लाम जूं। कोशिशि इहा कंदुमि त ॿियनि दोस्तनि जिन चयो आहे उन्हनि खे बि मथां थोरो वारो